बुर्ली शाकिन तालके जी यूनियन काउंसिल सईद खान लुंड रकबे ऐं आबादी लिहाज़ खां वॾियुनि यूनियन काउंसिलनि में शुमार थिए थी। हिन यूसी में लुंड, हालेपोटा, सैयद, खासकेली, जलालानी, मगसी, जमारी ऐं ॿियूं बिरादरियूं वॾे अंग में रहनि थियूं। हूँ तो ही यूसी तालके जी शाहूकार यूनियन में शामिल है। आबादगार शुगर मिल, बुखारी ऑयल फील्ड जड़ा सनती इदारा भी हिन में शामिल है। तो उन सां गॾोगॾु सईद खान लुंड में एक हाई स्कूल, एक प्राइमरी स्कूल समेत रूरल हेल्थ सेंटर, सहकार पब्लिक स्कूल भी हिन में शामिल हैं। यूसी सईद खान लुंड जा आबादगार शहर ऐं सईद खान लुंड वॾा वापारी मर्कज़ आहिनि। कुशादा ऐं वेकरा तोड़े दिलकश रोड भी हिन यूनियन में मौजूद आहिनि। फार्म टू आबादगार टू सतरमोरी ताईं एक बेहतरीन रोड तामीर थियल है। हिन यूसी जो बुनियादी मसलो पानी की खोट है। डंडूं ढोरा ज़हरीले पानी से भरियल आहिनि जेको आबादियुनि जे लाइ निहायत हानिकार है। जेकरे बुर्ली शाह का परे वारी ज़मीनूं सुकियल नज़र ईंदियूं। तरक्याती कमनि ऐं ॿियनि मसइलनि बाबति यूसी सईद खान लुंड के चेयरमैन ज़हीर अली हसन लुंड जो चवण असां काफ़ी सारे यूनियन के हिसाब से बजट के हिसाब से असां कोशिश कई है तो जेके ॻोठाणनि में पुल की ज़रूरत हुई उते जेके पुल जेके आहिनि उहे नंढा नंढा जेके आहिनि उहे ठाराया। उन खां प्लस में जिते कचियूं भरायूं जेके आहिनि रस्ता कोन हुआ, बरसाति में ॻोठाणा निकिरी कोन सघंदा हुआ। ॿ टे कुझु ॻोठ अहिड़ा आहिनि जिन में कचियूं पटड़ियूं जेके भराई करायूं। उन खां अलावा जेका आहे हिते ॿहिराड़ी आहे, लाइटिंग जो इशू वधि में थिए थो। लाइट कोन हूंदी आहे ॿहिराड़ी में, तो उन जे करे तक़रीबन 22 खां 23 ॻोठ असांजे यूनियन काउंसिल में जेके आहिनि उन्हनि में स्ट्रीट लाइटूं वग़ैरह ॾिनियूं आहिनि। उन खां प्लस में जेके आहिनि हैंडपंप वग़ैरह जेके आहिनि उहे असां ॾिना आहिनि माण्हुनि खे। बाक़ी बजट जे हिसाब सां असांजी कोशिश आहे त वधि में वधि जहिड़े हिसाब सां यूनियन जी बजट आहे वधि मां वधि कमु कराए सघूं। ज़िले जे तरफ़ां ऐं असांजो आहे सईद नवीद एमएनए साहब, सईद नवीद कंवर साहब जे तरफ़ां जेको आहे असांखे मिलियो आहे। जीअं असांजे ॻोठ में शुरूआत में गैस जेका आहे उहा मिली आहे, गैस वारी स्कीम आहे। हिते काफ़ी सारा ॻोठ आहिनि उन्हनि में गैस जी स्कीम मिली आहे, गैस मिलियो आहे। उन खां प्लस में जेको आहे पेवर ब्लॉक्स जेके आहिनि ॻोठाणनि खे उहे मिलिया आहिनि। ऐं वरी अब्दुल करीम साहब जे तरफ़ां जेको असांजो एमपी आहे, साबिक़ु एमपी आहे, उन जे तरफ़ां असांखे इहो रोड मिलिया आहिनि फारम खां वठी 70 मोरी ताईं। उन खां प्लस में जेको आहे आबादगार खां सेराणी रोड आहे। ऐं उन खां प्लस में जेके नंढा नंढा जेके 2 फलांग जिते ॻोठनि खे किथे ज़रूरत आहे किथे ज़रूरत आहे उहे जेके आहिनि उहे स्कीमूं मिलियूं आहिनि। हाँ, काफ़ी सारा ॻोठ आहिनि जेके ॿहिराड़ियूं आहिनि उन्हनि खे अञा माना जीअं पेवर ब्लॉक आहे, गलियुनि जी ज़रूरत आहे। अञा काफ़ी सारा ॻोठ अहिड़ा आहिनि जिन खे रोड रस्तनि जी ज़रूरत आहे। ऐं उन खां प्लस में जेका आहे हिते हॉस्पिटल जेका आहे असांजी BHU जेका आहे सईद खान लुंड उन खे माना अपग्रेड करण जी ज़रूरत आहे, RHC। ऐं उन खां अलावा जेका गर्ल्स जेका आहे स्कूल आहिनि उहे हिते असां वटि कोन्हे यूनियन काउंसिल में। ॿी तरफ़ सहकार पब्लिक स्कूल जे सरवान सर अशफाक लुंड ॿुधायो alhamdulillah sampai itu mereka memiliki solusi kampung lain untuk minta di peso untuk penyebaran sama dengan lain. Kita asal si kata ibadah bukan jelas asal dari sebenarnya dari high school saya menceritakan. Itu jadi kalau minta lokal lain kami के बारे में sama थोड़ा बहुत स्पेस जो है पूरी बात हम प्लाट या घटा है टाइम का स्कूल के हाई स्कूल के लेवल पे खड़ी हुई पर मजबूरी असां की आहे कि असां प्लाट घटा है ऐं उन सूरत में असां वधीक कंस्ट्रक्शन जेका आहे
उनका कराए सकूं हुते जी जेके बि वकील हज़रात आहिनि या जिन जो बि साइड में प्लाट आहे उन्हनि खे इहा रिक्वेस्ट कंदुसि त असांखे प्लाट जो डोनेट करियो न त इहो आहे त असांखे सेल करे परचेस असां कंदासीं स्कूल जे पारां ऐं असांजे स्कूल खे वधाइणु चाहियूं था हिते जेका आहे गर्ल्स जे लाइ संस्था मोदी या मुंहिंजे सराउंडिंग में कोई हाई स्कूल लेवल जो माना फैसिलिटी न आहे असीं चाहियूं पिया त उन्हनि खे माना वधायूं अलॻि स्कूल जो सोचणु ठाहियूं जंहिंमें गर्ल्स हाई स्कूल खे असां जॾहिं त इस्पताल बाबति मिलियल शिकायतुनि ते जॾहिं हुते पहुतासीं त मरीज़नि इस्पताल जे अमले जी नेकी कई। माना का शिकायत वगैरह कब कोने दवाऊं सही मिलनि माना ठीक ठाक मिले पियो दवाऊं चक्कर पे देखा रहा दवा का बीमारी में डालो को गोरी का दिन माई तो गरम सही टाइम में तो तकलीफ़ है मादे जी आहे हाँ माई जी तकलीफ वात बची का पोइ ही छा था चवनि दवाऊं सही कोन था ॾियनि रुगो गोरी का दिन